नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे धारवाड़ खां ख़बर ॾींदा आहियूं। धारवाड़ में एहसान डारेजो, सरदार बख्श डारेजो, आशर खान डारेजो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त MNA ऐं MP त हिन कोरोना वायरस जे मुश्किल हालात में पंहिंजे तकनि मां ग़ाइब ग़रीब तबिक़ो बुख वेगे मरण ते मजबूर। संदसि सार संभाल लहण वारो कोई नाहे। भई यूसी शादी शहीद में आयल कोरोना वायरस खां बचाव लाइ मास्क ऐं साबुण, उन में बि करप्शन कई वई आहे। पंहिंजी मनपसंद माण्हुनि खे मास्क ऐं साबुण ॾियण लॻा। ग़रीबनि खे ख़ाली आसरो ऐं दिलासो ॾिनो पियो वञे। हिननि वधीक चयो त 4 सालनि खां हर महीने ईंदड़ 5 लख बजट यूसी शादी शहीद जे अवाम खे कुझु न मिलियो आहे। ग़रीब अवाम खे ख़ाली आसरा ॾेई मोटाए थो वञे ऐं मनपसंद माण्हुनि खे ऐं पंहिंजा नवाज़ी करे नलका ऐं ॿियो सामान ॾिनो थो वञे। बाक़ी बजट हड़प ईंदड़ 5 लख बजट कागज़ी कार्रवाई में पूरी कई थी वञे। असां नेब, एंटी करप्शन, FIA ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते इंक्वायरी करे अवाम सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां नेब सखर ऑफिस आॾो वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन ज़िले काउंसिल जे मेंबरनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।